जे हवाले सां प्रोग्राम आहे ऐं मां सम्झां थो मां पंहिंजो पाण इहो फ़र्ज़ु आहे सम्झो त मूंखे पंहिंजे हुन दोस्त हुन मेड़ाके में ज़रूरु वञणु घुरिजे। हाणे ॻाल्हि इहा आहे त कंहिंजे बि फ़न फ़िक्र या शख़्सियत टे हिकिड़ा पहलू थियनि था माण्हू उन ते ॻाल्हाइणु ऐं तफ़सील सां ॻाल्हाइणु घुरिजे सुठी ॻाल्हि आहे। पर मसइलो इहो आहे कि सभई दोस्त चवंदा त असांखे तमामु घणी तकड़ आहे तकड़ त सभिनी खे आहे मूंखे वॾो कमु हुयो असांजो अचूं था त कंहिंजी शख़्सियत ॻाल्हाइण जो मक़सदु इहो हूंदो आहे उनजी शख़्सियत खे तव्हां पेश कयो जीअं ॿुधंदड़ जेके आहिनि उनजी शख़्सी ज़िंदगीअ मज़ा को लाभ हासिलु करे सघे। हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जिन जा समाज जे अंदरि मनफ़ी रविया अणवणत रविया हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जिन जा समाज जे अंदरि मुसीबत रविया वणंदड़ रविया। त असांजे खानदान में अदबी हवाले सां जेकॾहिं मां एज़ अ पोइट हिकु शाइर जी हैसियत कानवाण जो पहिरियों लैरिकल पोइट शौक़ कानवाणी लैरिकल पोइट फर्स्ट उहो इन करे चवंदुसि जो शौक़ खां थोरो पुठिते अची सघे उनजे आस पास त कुझु माण्हू मिलनि था शौक़ खां थोरो पोइते पर उनजी सार संभाल न थियण जे करे उनजी शाइरी असां वटि गुम थी वई जेका मंज़र आम ते न अची सघी। सिंधियत जी संगत शाह खानवाण खे मुंहिंजे ख़्याल में त अलाए कहिड़ो साल आहे जंहिंमें बुनियाद 76 जो ज़मानो आहे इनखे साल काउंट कंदासीं त अलाए केतिरा थी वेंदा